अल्लाह ताला का दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत हक समझाने की तौफीक नसीब फरमाए। समझाने का बाद अल्लाह ताला अवैया सबिनीन के अमल करने की तौफीक नसीब फरमाए। हदीस में जेदो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना लिकुल्लि शैइन क़ल्बा व क़ल्बुल कुरान यासीन। फरमायो हर शै जी दिल आ पर कुरान मजीद जी दिल सूरत यासीन। नबी से फरमायो जेको एक दफ़ो सूरत यासीन पढ़ंदो अल्लाह ताला उनके कुरान मजीद जे 10 ख़त्म जेतिरो सवाब। एडी बरकत वाली सूरत है। फरमायो कंजे मथा मुसीबत जा पहाड़ अची किरन मायूस न थे गमगीन न थे। रोजाना सुबह जो सूरत यासीन की तिलावत करे अल्लाह ताला सूरत यासीन जे तिलावत जे बरकत जे करे वे मुसीबत जा पहाड़ ये उड़ाए छड़ींदो जे तेज हवा ते ज़मीन जा कख उड़ामी। कुरान मजीद से जो बरकत वारो पर किन किन सूरत में खुसूसी बरकत। ये नबी से फरमायो जेकर मुझो उम्मती चाहे त मरण का बाद मुझी कब्र 14 जे चंड वांगुरु रोशन होजे उनके घुर्जे त सूरत मुल्क पढ़े। रोजानो सुमण खां पहिरीं तबारक सूरत पढ़ी पोइ सुम्हे। फरमायो मरण खां बाद या सूरत मुल्क उन जे कब्र में 14 जे चंड वांगुरु रोशन थी बीहंदी। जेस ते क़यामत कायम न थी तेस ते सूरत मुल्क जी रोशनी खत्म। फरमायो जेको चाहे त मुझे घर में माशी तंगी न अचे कर्जन जा अंबार लही वञनि उनके घुर्जे त सूरत वाक़िया पढ़े। 27 सिपारे में सूरत रहमान खां पोइ सूरत वाक़िया है। फरमायो जेको रोजानो सूरत वाक़िया पढ़ंदो कॾहिं बि इन जे घर में माशी तंगी नहीं भली जबलन जेड़ा कर्ज हुजन्स अल्लाह ताला पंहिंजी मदद सां उहे कर्ज लाहे। फरमायो जेको चाहे त मां क़यामत जे ॾींहुं पखी वांगुरु उॾरी पुल सिरात पार करे वञी जन्नत में पहुचा उनके घुर्जे त सूरत बकर ऐं सूरत आल इमरान घणो पढ़े। क़यामत जो ॾींहुं थींदो या सूरत बकर हिकिड़ो पर थींदसि सूरत आल इमरान ॿियो पर थींदसि। जीअं पखी उॾामंदो आहे ईअं इहो मुंहिंजो उम्मती पखी वांगुरु उॾरी पुल सिरात पार करे अख चिम में रब जी ज़ियारत करे वञी जन्नत में। जेकर चाहियो था त दज्जाल जे फितने खां महफूज़ रहो त रोज़ानो सूरतुल कहफ पढ़ंदा ख़ुसूसन 10 आयत मुंड खां वठी पछाड़ी 10 आयत सूरत कहफ जो पढ़ो त दज्जाल जे फितने खां महफूज़ रहो। दज्जाल जो वॾो फितनो नबी से फरमायो अल्लाह ताला एडी ताकत ॾींदो दज्जाल खे जो मारींदो बि त ॾियारींदो। एडी उनके रब ताकत ॾींदुसि जो आसमान के हुकुम कंदो त मींहुं वसा त मींहुं वसी वरी जे बीह जीवन त मींहुं बीह 70,000 सावन पटकण वारा उन जे पोयां हूंदा जेको उन जी ताईद कंदा त ही अल्लाह ताला उन्हनि खे सावा पटका हूंदा 70,000। असां द को तावीज़ तो लिखे कंहिंजो तावीज़ तो लगे तो उनखे पोयों लगी था पोइ जादूगरनि जे पोयों लगा पिया आहियूं असां जाली पीरनि जे पोयों लगा पिया आहियूं। इहो अहिड़ो फितनो दज्जाल जो घणा माण्हुनि खे मारे ॾियारे त पोइ त सॼी ख़ल्क़ उन जे पोयां। दुआ कयो अल्लाह उन खे फितने खां महफूज़ करे। ऐं उन वक़्त में भी अहिड़ा मुजाहिद हूंदा। हदीस में चए थो हिकिड़ो मोमिन हूंदो मुजाहिद दज्जाल उनखे चवंदो ॿुधा मन अन मां केरु आहे पोइ चवंदुसि तूं दज्जाल। दज्जाल चवंदो मां रब आहियां। वो शख्स चवंदुसि त तूं काणो ई अखि खां रब काणो थींदो आहे
उनजी अख जेका हूंदी हिकु अख को काणो हूंदो आहे ॿाहिरि निकितल हूंदो आगा मुजाहिद में हूंदासीं चवंदा बाबा तूं काणो तूं रब कीअं थो थी सघे रब काणो थींदो आहे छा पोइ उनखे मारींदो वरी उनखे जहिड़ो कंदो चवंदुसि हाणे ॿुधा त मां रब आहियां या न त उहो मोमिन चवंदुसि हाणे त मूंखे यकीन थी वियो त तूं दज्जाल बस पोइ बीहे रहो ॿारनि जी ताक़त न रखंदो हुन ॾे हथ ई न वधाए सघे बाबा इहो बि वॾो फितनो आहे दुआ कयो अलाह इन फितने खां बचाए सूरतुल कहफ पढ़ंदा रोज़ानो 10 आयत जुमे जे ॾींहुं सॼी सूरत पढ़ंदा वॾी बरकत फरमायूं जेको आयतुल कुर्सी पढ़ंदो सॼी राति जिन्ननि खां शैताननि खां चोरनि खां धाड़ेलनि खां जादूगरनि जे जादू खां काहिननि जे भोपनि जे कहन खां ड्रोह कंदड़नि जे ड्रोह खां अल्लाह ताला उनखे महफूज़ कंदो आयतुल कुर्सी गनीमत जो माल आयो पोइ नबी साईं हज़रत अबू हुरैरा खे फरमायो राति ने माल जो पहरो ॾे हज़रत अबू हुरैरा फरमायो तो मां पहरो पियो ॾियां आधी राति जो हिकिड़ो हमराहो माल पियो खणे पकड़ियोमांसि अड़े बेवकूफ़ ई मुस्लमाननि जो गॾियल माल तूं चोरी थो करीं चई छा कयां ग़रीब साईं जन हुई ग़रीबनि खे ॾींदा अबू हुरैरा फरमायो ही गॾियल माल चई बस मूंखे माफ़ कर वरी ॿीहर न ईंदुसि ठीकु आहे सुबुह थियो साईं जन खे चईंसि राति चोर आयो गनीमत जो माल चोरी पियो करे पोइ पकड़ियोमांसि पोइ मिंथूं कई पोइ छॾे ॾिनोमांसि साईं जन त सम्झी विया फरमायो चोर सुभाणे वरी ईंदी वरी ॿी राति थी साॻो चोर अड़े कल्ह वाइदो कई त न ईंदुसि अॼु वरी आयो छा कयां बच्चा बुख ते वेठा घर में खाइण जे लाइ का शइ न आहे बस ॿीहर न ईंदुसि वरी छॾे ॾिनी सुबुह थियो साईं जन खे अर्ज़ु कई साईं चोर राति वरी आयो पाण फरमायूं अञा ईंदी वरी टी राति थी हज़रत अबू हुरैरा फरमाए थो माल चोरी पियो करे मां पकड़ियोमांसि मां चयोमांसि हाणे तोखे न छॾींदुसि तो उन चोर चयो मूंखे छॾ मां तोखे वज़ीफ़ो थो ॾसी सॼी आयतुल कुर्सी पढ़ी चई बसि आयतुल कुर्सी पढ़ी देर जे चोबाज़ शुकारे छॾ मां ज़ामिना केर बि तुंहिंजे माल जे वेझो न ईंदो सुबुह थियो हज़रत अबू हुरैरा साईं जन खे अर्ज़ु कयो साईं राति चोर आयो पर वज़ीफ़ो ॾसियो आयतुल कुर्सी पढ़ी चई त बसि आयतुल कुर्सी पढ़ी सुम्ही पओ केर भी तुझे माल जे वेझो न ईंदो मां ज़ामिना साईं जन मुस्कुराए करे फरमायो अबा हुरैरा इहो चोर शैतान हुई आए कूड़ो पर ॻाल्हि सची करे आए कूड़ो पर ॻाल्हि सची शैतान खे बि आयतुल कुर्सी यादि पर असां यादि न कंदासीं तव्हां लूण पढ़ायो को बुज़ुर्ग अचे नी साईं हाले जीवारो तो चांवर वारी कट्टी पढ़ायो गुड़ पिया था पढ़ाए रेवड़ी वही नकुल पढ़ाई रील खणी धागन जा धागा पढ़ी ॾियो अल्लाह जा बाणो पाण क़ुरान पढ़ो घट में घट ये सूरतूं त यादि आयतुल कुर्सी सूरत यासीन सूरत मुल्क सूरत मुज़म्मिल सूरत कहफ ये सूरतूं तो मुसलमान के याद हुजन तबली जमात में वञो हे तव्हां खे याद कराईंदा 40 ॾींहं या 4 महीना वक़्तु लॻायो हिते त वांदा थींदासीं कोन ओॾाहीं वेंदासीं 4 महीना मोबाइल भी बंद करे छॾियो घर बि न ॻाल्हायो इंशाअल्लाह ये सूरतूं सभु याद कराईंदासीं नमाज़ बहरहाल टाइम भी थोरो आहे जेके मां आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं इन्हनि में अल्लाह ताला हिकिड़ो वाक़ियो बयान कयो जेको हिन माहौल ते फिट अचे थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा मक़ासिद हुया नबी साईं जे ज़माने खां अॻे जो वाक़ियो इंताकिया जो हिकिड़ो शहर हुयो
तकरीबन 15-20 हज़ार आबादी हुई या वडी आबादी उन ज़माने में। सब बुत परस्ता बेजान पत्थर नहीं बुतन की पूजा कला। उन शहर में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा बकासिद आया। एक जो नालो यूसुफ, बे जो नालो यूहिना। यूसुफ यूहिना बुधो क्रिकेट ईसाई हो, हाणे तो मुसलमान थियो, हाणे उन जो नालो मोहम्मद यूसुफ। ये यूसुफ यूहिना उन शहर में आया तबलीग करने। अल्लाह से वो वाक्य तो बयान कर फरमाई वज़रिब लहुम मसलन अस्हाबल क़रिया। ए मुंहिंजा महबूब बयान कर तू इन्हनि जे लाइ पूरी दुनिया जे इंसानियत जे लाइ मसलन हिकिड़ो मिसाल बयान कर। अस्हाबल क़रिया इंताकिया जे शहर वारनि जो मिसाल पंहिंजी उम्मत के बयान करे ॿुधा। इज़ जाअल मुरसलून जा वक्त ने इंताकिया जे शहर में ईसा जा कासिद मोजा रसूल आया। अल्लाह से फरमा इज़ अरसलना इलैहि मुस्नईन आलिया सां ब मोकिलियासीं। इसनईन माना ब। हिकिड़ो यूसुफ जो यूहिना। अल्लाह से फमा फकज़्ज़बूहुमा उन्हनि वाइज़ कयो तबलीग कयो पर इंताकिया वारनि उन्हनि खे कूड़ो सम्झो। फ़अज़्ज़ज़ना बिसालिस रब फरमा वरी 3 ॼणे सां मां रब उन्हनि जी मदद कई। हाणे घणा थी विया? पारे 2 हुया, हाणे 3 थी विया, माना 3 जमायत। त जेके तबलीग जमायत वारा निकिरंदा आहिनि त घटि में घटि 3। अल्लाह से फरमायूं फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून। वे 3 कासिद इंताकिया जे शहर में आया। शहर वारनि खे चयो महिरबानी कयो असांजी ॻाल्हि ॿुधो। असां हिकिड़ो प्रोग्राम खणी आया आहियूं, हिकिड़ी दावत खणी आया आहियूं ऐं असां पंहिंजे मर्ज़ी सां न आया आहियूं। अल्लाह असांखे तव्हां ॾे मोकिलियो। क़ालू मा अंतुम इल्ला बशरुम मिस्लुना। इंताकिया वारनि चयो तव्हां असां जहिड़ा इंसान, खाओ भी था, पियो भी था, घुमो भी था, फिरो भी था। असां जेको आसमान में फरिश्तो अचे आ, जिब्रील अची दीन समझाया, मीकाईल अचे आ। तव्हां गरीब सादा सुदा माण्हू भला को इंताकिया जो को वडेरो, को नवाब, को सरदार, को वडी सोसाइटी वारो माण्हू हुजे आ, जंहिंजी हैसियत हुजे आ, उहो अचे असांखे दीन समझाए। तव्हां गरीब मिस्कीन सादा सुदा माण्हू अल्लाह तव्हांखे कोन मोकिलियो आ, तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां आया हो। कुरान तो फरमाउन चयो क़ालू रब्बुना यालमु इन्ना इलैकुम लमुरसलून। उन्हनि कासिदनि चयो असांजो रब असांखे ॼाणे थो। रब जी ज़ात जो कसम असां पंहिंजे मर्ज़ी सां न आया आहियूं। अल्लाह असांखे तव्हां ॾे मोकिलियो आहे। असांजी ॻाल्हि ॿुधो, असांजे कढ लॻो। असां तौहीद रिसालत जो पैगाम खणी आया आहियूं। शहर वारनि चयो क़ालू इन्ना ततयरना बिकुम। तव्हां निभागा हो। चली सही पाण परे आहे। बस ये जलसे वारा समझो था। चऊं तव्हां पाण निभागा, हिते असां वटि आया हो, असां तव्हांजे कढ लॻूं था, असां ते बि निभाग। सुभाणे ॻोठ जा चङा मुड़ुस कावड़जी वञनि, ॻोठ में लॾाइनि, असांखे ॿारनि जेल में विझनि, रस्ता असांजा बंदि कनि, पोइ असीं छा कंदासीं? तव्हां त ग़रीब माण्हू, महिरबानी कयो निकिरी वञो। तव्हां पाण बि निभागा, वरी तव्हांजे कढ लॻो असां बि निभागा। जीअं असांजा मुस्लमान
सुबह जो घर में निकरदा काटन जा कपड़ा पाए, को गरीब को मिस्कीन, को नमाजी को डागी वारो सामो ईंदो, चवंदा बाबा ने भागो मुझे सामो आयो, आज मुझो कम नथी। असां पाण खे चवंदा आहियूं असां भागो, ॿियनि खे चवंदा आहियूं। शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो लिखियो आहे, हिकिड़ो बादशाह हुयो, सुबुह जो निकितो शिकार ते, जीअं जो पंहिंजे महल मां ॿाहिरि निकितो त हिकिड़ो गरीब साम्हूं आयो। बादशाह वज़ीर खे चयो इन भागो मुंहिंजे साम्हूं आयो आहे, अॼु मूंखे शिकार न लॻंदो, हिनखे जेल में विझीसि। सिंधीअ में चवंदा आहिनि वॾे माण्हूअ ते कावड़ चढ़े कान, ग़रीब तो कावड़ लहे। हुन जो ॾोह इहो जो ग़रीब सॼो ॾींहुं जेल में। बादशाह शाम जो मोटियो, सहो बि शिकार में न लॻियुसि। कावड़ में वज़ीर खे चई त हुन निभागे कैदीअ खे कढीसि। वज़ीर हुनखे जेल मां कढियो त हुन ग़रीब चयो बादशाह सां ॿ लफ़्ज़ मूंखे ॻाल्हाइणा आहिनि। वज़ीर बादशाह खे चयोसि हू ग़रीब निभागो तव्हां सां कुझु ॻाल्हाईंदो। बादशाह चयो ठीकु आहे। अॻे ज़माने जा बादशाह टाइम ॾींदा। जीअं जो ग़रीब बादशाह जे साम्हूं आयो त बादशाह खे चई बादशाह सलामत, हाणे तूं ॿुधा त निभागो तूं या निभागो मां, मेरा तो जॻह निभागो मुंहिंजे साम्हूं अची वियो, सॼो ॾींहुं जेल में पियो। तोखे त कुझु बि कोन थियो, तकलीफ़ तो मुखे थी, मेरा तो जगो ने भागो मुझे सामू आयो, सजो डी जेल में पियो। बादशाह चाहे तो बस सही थी। सो ये न चवंदा कदो ही ने भागो असां भाग। ये काफर चवंदा मुसलमान। ॿियनि खे भलो सम्झो, पाण खे घटि सम्झो। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, वाइज़ पियो करे, पोइ हिकिड़े नौजवान हुनखे चयो त तुंहिंजी ॾाढी भली या बकर जी ॾाढी भली। हुन चयो यार हाल ई मां नथो चई सघां। जन महिल हो कलमे ते ख़ात्मो हुनजे ईमान ते थियसि, जनाज़ो पढ़ी हुन बुज़ुर्ग जो जनाज़ो खयूं पिया वञनि त उहो नौजवान हुन बुज़ुर्ग जे जनाज़े खे कुल्हो ॾिनई त हुन बुज़ुर्ग ॻाल्हायो, यार मुंहिंजी ॾाढी बकर जे ॾाढी घुम भली आहे, छो त मां मुसलमान थी करे क़बर में पियो वञा। मुसलमान थी करे क़बर में पहुतासीं त पोइ भला, न त जेसि ताईं जेरा तेसि ताईं ख़तरे। नबी साईं फरमायो केतिरा माण्हू नेकियूं करे करे वञी जन्नत जे गेट ते पहुता, पछाड़ी में रब नाराज़ थी पियो, ख़ात्मो ईमान ते न थियनि, जहन्नम में वञी पहुता। केतिरा माण्हू गुनाह करे करे वञी दोज़ख जे दरवाज़े ते पहुता, पछाड़ी में रब राज़ी थी पियो, ख़ात्मो ईमान ते थियनि, जन्नत में हलिया। असांजा हज़रत से अहमदुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि जॾहिं हज तां वापस मोटिया, फ़कीर ने मुरीदन चयोसि उते वॾा सालिह बाना नेक अब्दाल कुतुब, उन्हनि सां तव्हां जूं मुलाक़ातूं थियूं हूंदियूं, ज़ियारतूं थियूं हूंदियूं। त हज़रत साईं जन जे अखियुनि में पाणी अची वियो। चई बाबा मके मदीने में जेके बि हुआ सभु बुज़ुर्ग आ, सभु नेक आ, सभिनी में निकमो गुनाहगार अहमदुल्लाह अलैहि। हालांकि वक्त जो सिद्दीक हज़रत साईं अहमदुल्लाह अलैहि हिन दौर जो सिद्दीक। असांजा उस्ताद मोहम्मद सिद्दीक साईं मीरो साहब जा मामा खलीफा हुया से अहमदुल्लाह जा, फरमाईंदा त असांजो हज़रत साईं अहमदुल्लाह हिन दौर जो सिद्दीक। बस अल्लाह ताला असांजी हिदायत जे लाइ हिनखे हिन जहान में मोकिलियो, न त ही त मलउ लाला जो माण्हू बेक़दरा माण्हू। वॾा भला ही सही न, वॾनि जो तव्हां करो कदो। तव्हां था चओ त वॾा भला ही सही न, वॾनि जो करो कदो। हज़रत सैयद अब्दुल समद रहमतुल्लाह अलैहि इलेक्शन में बीठा, तव्हां हुन बोज़दार शीए खे वोट ॾिना, बुज़ुर्ग साईं अब्दुल समद खे त वोट कोन ॾिना। साईं बेर वारा इलेक्शन में बीठा, सक्कर वारे तक में तव्हां मंगीअ खे नाटियो खे वोट ॾिना, बेर वारे बुज़ुर्ग खे त कोन ॾिना।
इमाम शाह रोटी कंद कोट कश्मीर शिकारपुर जे तक में बीठा नूरो खान शेरू खान बिजारानी के मुकाबले में तवा सुन्नन पंजन उनन सरदारन के वोट देना शीयन के अमरोटी बुजुर्ग के दा वोट कोने पुतो किए था जो वडा भला ई नंडा सही है ता वडन जो करो कदर ये चोदा के वडा भी भला ई भी भला कभी कोताही वसा बहरहाल इंता की वारन उन्होंने हज़रत ईसा जे कासिदन के जो ला इल्लम तंतहु लनरजुमन्नकुम वला यमस्सन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम जेकर न रुकबो हितो न वींदो तसा तवा के पत्थरन सा मारंदासी पत्थरन सा तवा के संसार कंदासी ओ बेचारा होए नेक साले बाना कुरान तो फरमाए उन्हें शहर में लिखता हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने कासिदल के जेको बुत परस्तन जवाब दिनो अज नबी से जे कासिदल के भी ये कौम सागो जवाब दे पे कि ये बेचारा तकलीफ जमात वाला बिस्तरा भी पंजा बिस्तरा खेऊ था जनो तो रावण मो मता कदे बार पवे मानी भी पंजी था कर मता का के तकलीफ दे किटली ऊंचाई भी बेचारा पंजू प्या करो तो गैस नहीं रहंदे मता कदे बार पवे रात जो मस्जिद जे गरम फर्श में फर्श दे सुता बयान कंजे ओता कबे भी न था मता का के तकलीफ दे अगर अल्लाह वारन के भी तवा जे सिंध वारन लठियों की करे मस्जिद मा कढे इन जनवरी जे महीने नारे में थर में लठियों वणी करे तबलीग वारन के मस्जिद मा कढे पछाड़ी में कोली ढील होया थर जा उनन के हया आयो जो ता के मुसलमान रहो न था न सा जो ताक में जीवे असा ता के मां ता का पूछा तो मस्जिद मा कढन के भी यो मुसलमान जो कमाया काफर नजरान का नसारा होया उनन जो वफद आयो नजरान दे नसारन जो वफद आयो 30-32 मानू होया उनन के 15 दिन नबी से मस्जिद नबी में रहा होया भी है मस्जिद नबी में उनन के दावत में उनन जे सवालन का जवाब दिनो उनन के दीन समझायो मस्जिद नबी में नसरान का नजरान का नसारा होया पोइन कौम ते खुदा जो अजाब इंदो कि नहीं जेके अल्लाह वारन के लठियों में करे मस्जिद में कढन इनन ते हाकिम मौलाना फजल रहमान जगाई ये हाकिम बेदी नहीं दन जेके मास त खाइया पर हड्डा भी थी असा भी पक्को इरादो कया तो सुधरंदासी अस वडेरो गोचे बस बाबो ही मुखे नलको खपे बाकी वोट सब तो जा हिन ने भागे घर को नलके जो फिक्र था मुख्य नलको मिले बाकी सजो गोठ भली बर्बाद मोजे पुत्र के डॉक्टर की नौकरी बैठी रे मोजी न्याणी मास्टरांगी थे बाकी वोट सब गोठ जातो जातो इन बेईमान घर को पांजे पुत्र जो फिक्र आए मुल्क जो सिंध जो सजे गोठ जो फिक्र न पोए नस्ल ते राम पोए नस्ल ये जो नौ नस्ल दवानी उन्हें ते राम नलके ही नालिए ते एक नौकरी मिले तो सजे गोठ जा वोट दा जो दुआ के अल्लाह समझ दे असी चा राशिद महमूद 10 ॾींहं सॼी सिंध में घुमियो दस्तावेज खणी करे त हेॾो ज़ुल्म थियो आहे हेॾी करप्शन थी आहे तालीम जा पैसा विया स्कूलनि जा पैसा विया अस्पतालनि जा पैसा विया पर क़ौम सुधरंदी वरी तूं बाबो ही बस मूंखे नलको ॾे वोट अल्लाह इन्हनि खे हिदायत करे असां दुआई वरी सघूं वो पंहिंजो न सोचो बाबा मुल्क जो पोइ नस्ल जो
पीपी वारन ते आलम जाइदा थोड़ा जो ये असां दे पेरन के चिमू असां जाडो ये मोह खणा जड़ा तवा के खबर आ मोहतरम बेनजीर साहब सखर सेंटर जेल में 83 82 सईमाम शाम रोटी जेल में बेनजीर साहब नवाब शबीर चांडे के जयो त साईं अमरोटी को मुके टाइम वठी नवाब शबीर आयो साईं अमरोटी के चई से मोहतरम तवा सा मिलन साईं फरमा ठीक है बेचारे बेनजीर साहब आई उन जा न सब निकतल फौज ने एडो जुल्म एडो रुनी जो साईं मोहम्मद शाह जेके भी मजलिस में बैठा सब ने रोई दिनो चई से मुसा एडो जुल्म थियो एडो तशद्दुद थियो जो मां बुधाए न थी सके तवा कोशिश कदो त मां आजाद थी साईं मोहम्मद शाह अमरोटी जेल में अमरोट न विया सिधो देर शरीफ साईं बेर वारन के चयो साईं भुट्टे साहब दी न्याणी आ भुट्टे साहब सा असा जा सियासी इख्तिलाफ होया न्याणी सा वडो जुल्म थियो इनके मारे छड़ी असा कोशिश कयो साईं फरमा सभी पार्टियन के गड सजी पार्टियन गड तू एम आर डी की तारीख हली सदर साईं मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैहि कंडियारे में तकरीर के अञा ताईं वा तकरीर आहे असा तालब होयासी साईं मोहम्मद शाह फरमायो है या कमीना तू थींदो केरा जो बेनजीर दे तू हथ उभादो करे बेनजीर भुट्टे जी न्याणी आहे बेनजीर अमरोटी मोहम्मद शाह जी न्याणी आहे जेकर मुखे बेनजीर ते गैरत ना है त मुखे पांजे न्याणी ते भी गैरत ना ता तो कुटियूं खादियूं जालन पीपलन तवा छा कयो 15 साल थिया बेनजीर जे खून जो बदलो वतो हाल के शाहिदन के मारा साईं मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैहि फरमाया को कत्ल थी वने कातिल जो पतो न पे तो हुकूमत खुद कातिल बेनजीर कत्ल थी उन का हुकूमत 15 साल पीपी जी है माना कातिल जो पतो न पे तो खुद ये कातिल है शर्म न थो जे ता बेनजीर जो नालो था बेनजीर जिला तवा कयो छ मोहतरम ये साईं मोहम्मद शाह रोटी जा लफ्ज था तारीख में लिखा जाए पछाड़ी में बेचारी उते अमरोट में तसरात में लिखी आई साईं मोहम्मद शाह अमरोटी 87 में फौत थिया ताज़ियत जे लाई ओ चई त मो जो हकीकी बाबो त जुल्फकार अली भुट्टो होयो पर मो जो सियासी बाबो जा हिन मकाम ते मुखे पहुंचायो यो मोहम्मद शाह अमरोटी मुझे मथे ते रो रखण वारो यो मोहम्मद शाह अमरोटी तवा पीपला आलमन जाडो मोह खण जड़ा तवा कयो छा जरे जेतरो भी शर्म हो जाए ता जाडो मोह न अजो आजम के तो इंशाअल्लाह उलमा जो साथ दी वरक कयो तवा ये साडा वर्क कराए जी हबीब नजार पांजी कौम के जो या कौम इत्तबिउल मुरसलीन इत्तबिउ मन ला यसअलुकुम अजरन व हुम मुहतदून कुरान तो फमा हबीब नजार वजा रजुल मिन अक्सल मदीनति यसआ शहर जे आखिरी छेड़े में भजंदो आयो पांजे कौम के जयो मुजी कौम मेहरबानी कयो इन नेकन जे कढल इनन जो चयो मनो ये सच्चा मानू था शहर वारन जो अच्छा तू भी इनन जो वर्कर तू भी इनन जो वोटर असा तो के मारिंदासी ये वडेरा धमकी दीदा तो के गोठ मो लगाईंदासी तुजो रस्तो बंद कंदासी उन्हें हबीब ने जागा चयो वमालिया ला आबुदुल्लजी फतरनी व इलैहि तुरजाऊन सोचो सुभान अल्लाह सूरत यासीन पढ़वा हो करबला तर्जुमो भी पढ़ो था तर्जुमो तो पढ़ो मां दवाइज़ में चोदो हिकड़ो कुरान मजीद जो खत्म तर्जुमे सा पढ़ो हिकड़ो खत्म यो जरूरी ना है मां बेरवारे जो मुरीद मां ये कोन तो चा सही बेरवारे वारो तर्जुमो पढ़ो या साईं अमरोटी जो तर्जुमो पढ़ो मां बरेली के चौदह मौलवी अहमद रजा खान बरेली जो तर्जुमो पढ़ो
मौली इदरीस डाहरी जेको तवा बरेलिन जो वडो आ कंजुल ईमान तर्जुमो कयो तो वो तर्जुमो पढ़ो हिकड़ो कुरान मजीद जो खत्म तर्जुमे सा कढो इंशाअल्लाह तवा गुमराह न थींदो न को केर तवा के गुमराह करे सघंदो अल्लाह ताला तवा जे लाइ हिदायत जो रस्तो हिकड़ो खत्म तर्जुमो कड़ो भी तर्जुमो हो जाए बरेलिन जो हो जाए देवबंद जो हो जाए तवा तर्जुमो पढ़ो तर्जुमे में तब्दीली न करे सकदा बरेलिन तफसीर पाजा कंदा तर्जुमे में तब्दीली न करे सकदा मां बरेलिन के भी दावत जो तर्जुमो पढ़ो हिकड़ो कुरान मजीद जो खत्म तर्जुमे सा कढो इंशाअल्लाह तवा गुमराह न थींदो रब तवा जे लाइ हिदायत वारो रस्तो पांग न था पढ़ी सघो भला घर में पुट पढ़ियल हूंदो न्याणी पढ़ियल हूंदी उनखे जो त हिकु तर्जुमे जो मूंखे पढ़ी ॿुधा मोबाइल ते मैसेज ईंदो आहे त 8000 आया तुम्हारी ज़ाल जा पढ़ाईंदा हो त बाबा ही पढ़ी ॾिसो छाजो मैसेज ये रब जे तरफों ये मैसेज आयो पाण न था पढ़ी सघो त पुट खे त न्याणी खे त चयो बाबा तू पढ़ियल आहीं मूंखे ही तर्जुमो पढ़ी ॿुधा त रब असां छा पैगाम मोकिलियो सूरत यासीन पढ़ो यो वाक्य हबीब नजार चयो अमाली अला अब्दुल लजी फतरनी व इलैहि तुरजऊन मां बुतन जो पुजारी नया मां कब्रों जो पुजारी नया जो तवा को जा मां ने रब जी पूजा करो आज मुखे पैदा कयो सजे जान ने पैदा कयो व इलैहि तुरजऊन छा कनो तवा वद में मुखे मारी दो मरा का पो मुखे भी रब ने मोटो आ तवा भी सब रब ने मोटो इरदिर रहमान बिजुर्रिल्ला तुगनी अन्नी शफाअतुहुम शैया हबीब नजार चयो मुझे नफे नुकसान जा मालिक तवा को न हो मुझे नफे नुकसान जो मालिक हिकड़ो अल्लाह रब जे कर मुखे तकलीफ जे के ताकत ना है जो मुखे केर बचाए सके अल्लाह ताला जे कर मुखे बचाए के ताकत ना है जो मुझे वार की केर वेरो करे सके इयो ईमानदार पोन के फांसी ते लटकायो ये दिसंदा हो अल्लाह ताला फरमायो कीला दुखुलिल जन्नह सब चो सुभान अल्लाह ताला फरिश्तन के फरमाने हबीब नजार के भाग पाए करे जन्नत में दाखिल कयो ओदे जन्नत में जो पोतो जे पे काल या लैत कौमी यालमून काश मुझे कौम के पतो पवे त नेकन जे साथ रहण में केडो फायदो है अल्लाह ताला मुखे जन्नत भी दिनी बिमा गफर अली रब मुझा गुनाह भी माफ कया वजालनी मिनल मुकरमीन अल्लाह ताला मुखे बिनी जान में इज्जत भी दे छड़ी हजारे साल गुजरी जान अज भी सूरत यासीन तवा पढ़ो अल्लाह वधायो जे खोसो जे गोठ में कुरान मजीद ने फकीर हबीब नजार की तारीफ कदो वो हबीब नजार के को मौलवी हो को बुजुर्ग हो को सैयद हो गरीब मानू फकीर मानू लोहार को धंधो कंदो या ड्रखण नजार माना ड्रखण को कम कंदो नेकन जो साथ नहीं चई जान वने भली वने पर हिनन के छडबो कोन अज तई उन जी इज्जत आहे सो बाबा ये नेकन जी जमात था जमीयत सालेह जी जमात शुक्र थे जो जमींदार वडेरा भी इन जमायत में आया कदा कदा शैतान पट्टियों पढ़ाई दो बाबा हेडे भी वडेरा होडे भी वडेरा तने कर छड इनल के शाबाश असा दे आया जमीयत मां तो शिकारपुर में ना कंद कोट भी चेम तो सरदार तवा दे आया इज्जत तो भी पंजे बंगले ते जमीयत जो झंडो आई उठा ओताकुर में जमीयत जा झंडा गार्डन ते जमीयत जा झंडा शाहजीर मीर शफीक खान खोसो जमींदार उन जे गार्डन ते भी जमीयत जा झंडा लगा पिया किताब जो निशान असा तो न जो इस्तिकबाल करना बाबा हिते जे कर सही अब्दुल कयूम या सही हाले जिलारो तीर जे निशान ते भी असा सलामी न करना
उमामत खान शीरानी बाबा बलोचिस्तान हो, बलोचिस्तान जो अमीर हो, जमीयत के छड़े दिने के सलामी को मौलाना गुल नसीब अमीर हो, बुजुर्ग हेडो आलिम सूबे सरहद जो अमीर हो, जमायत के छड़े दिने के सलाम करे असा हाले दीवारन जो एहतराम इन जे करे दा कहीं तो जमीयत में निकता था सलामी न कई। सही तो जवाया गलत ई बुल्ला साहब असा जमायत जान असा जमीयत में आन भली उन जे चेहरे ते दागी नाए असा उन जे हथन के चुमियूं दींदासी छो त तवा जी जमायत। सही तो जवाया गलत जमीयत सिर्फ मौलवी जी नाए, जमीयत सभिनी जी जो अज़म के तो इंशाअल्लाह सब वरक कंदास इन माइन के भी समझाए घरन जाइन ते असा के माइन हाराए वो को मास्टर हो पुलिस ऑफिसर चीजे के कुराड़ी भी खणी आया कुल्ले ते न दंद न डाठ अखिन को वंदी चिया बा तीर दा निशान तने को देखा माचे मा सम्मा तू वंदी थी तुजा पैर कबर अल्लाह अज मरी अल्लाह सुभाणे मरी ये आलम बिठान उनन जो निशान किताब चिया बाते को करी खबर मांगू 200 रुपए भी उधारे नहीं दीदे शाबाश है बेनज़ीर को हर महीने में 8000 मिलदे हैं पीपला ने गुबरा ता वोट न दींद तो ता के पैसा न मिलदा ये पैसा जरदारी जे पी जा ये जरदारी एडो सकी थियो जो ज़ाल जा पैसा सा के ये पाकिस्तान जे खजाने जा पैसा इंशाअल्लाह जमीयत जी हुकूमत आई इंशाअल्लाह इंदी हुकूमत ये सदी जमीयत जी था मजबूर थी करे तो आलम के वोट दीदो मजबूर थी करे हालात लगाईंदा जो ये वडेरा नवाब सरदार के तवा जी जान जी हिफाजत करा न माल जी न इज्जत जी ये तवा जी जान माल इज्जत आबरू जा दुश्मन पछाड़ी में आलम के मजबूर थी करे तो वोट दीदो इन वक्त असानी जान माल इज्जत आबरू महफूज अज़म के तो इंशाअल्लाह सा रात दी वरक कंदास उता कुन में वेहो आलम जी वरक किताब जी होटल ते वेहो दुकान ते वेहो के आलम जे खिलाफ गाले उन जी जुबान के पकड़ो कोशिश कंदो न इस्लाम खातिर वोट जो कुरान जो कानून जी निजाम मुस्तफा नल के नालिए ते वोट ॾियणो न आहे इंशाअल्लाह ये कम पाण ही थींदा क़यामत जे रब के चवंदासीं या अल्लाह बियो कुछ कोन करे सघियासीं आलम चवन पिया त इस्लाम खातिर वोट ॾियो असां कुरान जे कानून जे लाइ वोट ॾिनोसीं इंशाअल्लाह क़यामत जे रब जे ॾाढो मोह खणी सघंदासीं ॻाल्हाए सघंदासीं सब कोशिश कंदो नी इंशाअल्लाह वो नात खाना और नात पढ़े तब वो दुआ दा अलियावा दुआ को आगे न वञे